वायसार प्रारो खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं मीरो खान खां। रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा लाइव। मीरो खान कंबर रोड ते ॻोठ अल्लाह यार मस्तवी लॻ मोटरसाइकिल ऐं वैन विच में टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार मीरो खान जो बिरोही महल जो रवासी 18 वरियनि जो गुल मीर 27 वरियनि जो याक़त अली बिरोही सख़्त ज़ख़्मी थी पियो, जिन खे तालका अस्पताल मां तिबी इलाज खां बाद लाड़काणो अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वैन ड्राइवर मौक़े तां ई फ़रार थी वियो। पुलिस वैन खे पंहिंजे तहरीर में वठी छॾियो। वधीक ख़बर ॾिसण लाइ वाइसा प्राले पेज खे ऐं वाइसा प्राले यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।